मुहर्रम मोटी आयो आया तान इमाम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी नव्वरा कुलूबना बिविलायतिल हुसैन व शरह सुदूरना बिमारिफतिल हुसैन व अमला कुलूबना बिज़िक्रिल हुसैन व अबका उयूनना फ़ी गमिल हुसैन। अस्सलातो वस्सलामु अला जद्दिल हुसैन व अब्बिल हुसैन व उम्मिल हुसैन व अख़िल हुसैन व बनातिल हुसैन व अबनाइल हुसैन व अंसारिल हुसैन व अस्हाबिल हुसैन व शियतिल हुसैन व लअनतो अला आदाइल हुसैन। अम्मा बादो फ़क़द क़ालल हुसैन अलैहिस्सलाम फ़ी यौमे आशूरा हल मिन नासिर यंसुरना सलवात। असरे आशूर जो मौला जो जेको कलाम आहे, इन कलाम जे मफ़हूम ऐं फ़लसफ़े ते कुझु मिंट गुफ़्तगू थींदी। ॾिसो, ही मक़तल में अगरि असां इन जुमिले खे ॻोल्हियूं त हिन लफ़्ज़ सां जुमिलो ॻोल्हणु ॾुखियो आहे, मगर इन जुमिले जी माना जेका आहे हल मिन मुईन युईनिना या हल मिन मुग़ीस युग़ीसिना। केरु आहे मुंहिंजी मदद करे, केरु आहे मुंहिंजे सॾ खे ॿुधे। इन जे ॿिन्हिनि जुमिलनि खे गॾाए करे उलमाए इकराम अरबाब मिंबर हिकु जुमिलो वज़ह कयो जेका ॿिन्हिनि जुमिलनि जी माना ॾिए थो। ऐं शोहरत एतिरी आहे जो लफ़्ज़ किथे बि चओ हल मिन नासिर यंसुरना, सभु चवंदा ही हुसैन जो जुमिलो आहे। हाणे सवाल पैदा थो थिए, जंहिं वक़्तु मौला इहो इस्तिग़ासो ॾिनो, उन वक़्तु पंहिंजो रहियो केरु कोन्हे, भाइर न आहिनि, भाइचा न आहिनि, असाब हलिया विया। ही मौला मदद कंहिंखां था घुरनि, इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे। साम्हूं दुश्मन बीठल आहिनि, दुश्मन खां असां मदद नथा घुरूं, मौला की मदद घुरंदा। पोइ गैरत जो परवरदिगार हुसैन, जे दरवाज़े तां गैरत ऐं हया जी ख़ैरात तक़सीम थींदी आहे, जितां समाज जी तरबियत थींदी आहे, उहो मौला तो फरमाए केरु आहे मुंहिंजी मदद करे। मौला तव्हांजो रहियो केरु कोन्हे, मदद कंहिंखां था घुरो। हाणे ॾिसो, इब्राहिम बि इमाम आहे। अल्लाह चयो काबे खे ठाह, काबे खे ठाहीं, चई हाणे हिकु टीले दड़े टिबे ते चढ़, चओ हलूमुल हज, हज ते अचो। या अल्लाह आहे केरु कोन हज ते केरु ईंदो, चई तूं आहीं इमाम, तुंहिंजी आवाज़ हिते न वेंदी, क़यामत ताईं वेंदी। इब्राहिम जुज़वी इमाम आहे, हुसैन काइनात जो इमाम आहे। हुसैन उन्हनि खां मदद न आहे घुरी, हुसैन जी हल मिन नासिर जी सदा क़यामत ताईं आहे। हाणे जंहिं मां जे तवजो चई थो पीउ जे सुल्ब में हल मिन नासिर खे लबैक चयो आहे, उहो करबला बि वेंदो आहे, फर्श अज़ा ते बि ईंदो आहे। मौला तव्हांखे सलामत रखे, आबाद हुजो। हल मिन नासिर यंसुरना, मौला मदद घुरी आहे कंहिंखां क़यामत खां ताईं अचण ताईं जेके बि आहिनि। मौला आला आहे, असां अदना आहियूं। मौला
आला खां मदद छो आला थी करे अदना खां मदद छो था घुरनि आला थी करे अदना खां मदद छो था घुरनि हाणे जेके बुज़ुर्ग वेठा आहिनि उनजी तवजो चाहियां थो ही बुज़ुर्ग जेके कंहिं नंढे के कोई कमु चवंदा हिननि बुज़ुर्ग ही बुज़ुर्ग मोहताज न आहिनि हिन ॿार खे आला ठाहिण जे लाइ पंहिंजे अच्छा मौला थी करे मदद लाइ चवनि था हाणे सवाल थो कयां हुसैन वॾो या अल्लाह हुसैन त बंदो थी करे बंदन खां मदद थो घुरे हू अल्लाह थी करे चवे थो ॾिसो आला मदद थो घुरे अदना खां ताकि हिन खे आला करे अल्लाह तो चवे या अय्युहल्लज़ीना आमनू इन तंसुरुल्लाह यंसुरकुम व युसब्बित अक़दामकुम ए ईमान वारो तवामू अल्लाह जी मदद कयो आऊं तव्हां जी मदद कंदुसि कहिड़ी मदद कंदे व युसब्बित अक़दामकुम तव्हां जा कदम साबित रहंदा तव्हां मुसल्ले ते बि नज़र ईंदो मैदान में बि नज़र ईंदो न मुसल्ले खां भॼंदो न मैदान खां भॼंदो तवजो चाहियां थो हुनखे असांजी मदद जी ज़रूरत कोन्हे असांखे हाणे थोरो हेठि अचूं हज़रत ईसा पंहिंजे हवारियुनि खे चवे थो मन अंसारी इलल्लाह केरु आहे जो अल्लाह जी तरफ़ मुंहिंजो मददगार ए नबी ए खुदा तू उम्मत जी मदद लाइ आयो आहीं तोखे मदद जी कहिड़ी ज़रूरत काल हवारियुनि चयो नहनु अंसारुल्लाह उन्हनि बि ईअं न चयो त असां तुंहिंजा मददगार आहियूं चई असां अल्लाह जा मददगार आहियूं ईसा कोन चयो मुंहिंजा मददगार चई अल्लाह जा मददगार हिननि बि चयो अल्लाह जा मददगार मदद कंहिंजी पिया कनि मदद ईसा जी पिया कनि नबी खुदा जी पिया कनि जुमिलो चवां यानी जेको नबी खुदा जो मददगार आहे उहो अल्लाह जो मददगार आहे जुमिलो एजेंडा में न हुयो ज़हन में आयो त जुमिलो चवां थो ईसा जा मददगार अल्लाह जा मददगार आहिनि हाणे मुस्तफ़ा जो मददगार चाहे अली हुजे या अबू तालिब हुजे अल्लाह जो मददगार आहे मुंहिंजी मदद कयो ये कोन मुंहिंजी मदद कयो चई अल्लाह जी मदद कयो ईसा जी मदद करण अल्लाह जी मदद करण हाणे ईसा जे सरदार जी मदद करण हर जेको ईसा जे सरदार जो मददगार हूंदो ईसा जो मददगार जेको अल्लाह जो मददगार आहे त मुस्तफ़ा जो मददगार केरु हूंदो अल कुरान थो चवे हदीस थोड़ी आहे के जो फतवो थोड़ी आहे कुरान थो चवे अल्लाह जो मददगार आहे कॾहिं मौज़ू आयो सरकार अबू तालिब तो हिते तव्हांखे तफ़सीलन बयान कंदासीं त अबू तालिब आहे छा ईमान ते गुफ्तगू बाद में कजो अबू तालिब ईमान जी उहा खाण आहे जंहिंखां कुल ईमान निकिरे थो अल्लाहु अकबर हल मिन नासिर यंसुरना अल्लाह मदद तो घुरे हज़रत ईसा जो सरदार अंबिया फरमायो किथे गदीर में अल्लाह 300 रावी आहिनि जेके शिया कोन आहिनि हुननि हिन दुआ खे नक़ल कयो आहे किताब में लिखियो आहे ना अञा जुमिलो चवां किताब में लिखियो आहे कहिड़ी दुआ अली खे पंहिंजनि हथनि ते खणी करे हर केरु चवे चए थो अल्लाहुम्मा वाले मन वाला हो आदे मन आदा हो वंसुर मन नसर वखजुल मन खजर अली हथन ते बुलंदा लथो ना है ए अल्लाह जेको हिन अली खे सां मोहब्बत करे उन सां मोहब्बत कर जेको अली जी विलायत रखे उन जो ख्याल रख जेको हिन जी मदद करे हर के राहजी में दम चवे तो मुस्तफा जी दुआ कबूल न थी
आहे कंहिंमें दम सभिननि लिखियो आहे मुस्तफ़ा दुआ घुरी आहे जुमिलो अची वियो चवां असां शबे क़द्र दुआ कंदा आहियूं दुआ जे लाइ मौलवी साहब चवंदो आहे मथे ते क़ुरान रखो या अल्लाह तोखे हिन क़ुरान जो वास्तो इहा आहे शबे क़द्र वारी राति रमज़ान में ईंदी आहे क़द्र वारो ॾींहुं ज़िलहिज में ईंदो आहे होॾां सामित बुलंद कंदा आहियूं शबे क़द्र में गदीर में नातिक बुलंद थियो आहे दुआ कई ये जेको हिन जी मदद करे जेको हिन सां मोहब्बत करे हाणे केरु चवे मुस्तफ़ा जी दुआ क़बूल थी वञे थी दायरे इस्लाम खां ख़ारिज थी वेंदो अच्छा हाणे जेको अली सां मोहब्बत करे थो उन सां अल्लाह मोहब्बत थो करे जंहिंसां अल्लाह मोहब्बत थो करे तवजो चाहियां थो जंहिंसां अल्लाह मोहब्बत थो करे उन जी रज़ा जे लाइ दुआ घुरण जी ज़रूरत ई न आहे त हिन सां राज़ी थी दुआ घुर न तूं अली सां मोहब्बत कर अल्लाह ख़ुदि राज़ी थी वेंदो अजब हुजे हिन जी जेको मदद करे असां मुश्किल कुशा था चऊं असां न पाण फरमाई या अली तो नबियनि जी मदद कई लिकी करे मुंहिंजी मदद कई ज़ाहिर थी करे आम माण्हू जी न अली जी जेको मदद तो करे अली जी मदद अली खां मदद बि ॻाल्हि आहे वंसुर मन नसरा जेको अली जी मदद करे उन जी मदद कर या अली तुझी की मदद कयां आऊं अदना तू आला आऊं कुछ न तू मौला तू काबे में अची करे काबे के पाक तो करी असां खट ते अचूं कट नजिस घर में अचूं घर नजिस तू अलैहि सलाम असां कुछ भी न तुझी विलायती मोहब्बत वाजिब असां तुझी मदद की कयूं जी पढ़ मुझी नजुल बलागा मूं तव्हांखे ॿुधायो मुंहिंजा मददगार थियो फरमाई आइनूनी बिल वरअ वल इज्तिहाद मुंहिंजा मददगार थियण चाहियो था न ईअं कयो मुंहिंजी आइनूनी उलमा मौजूद आहिनि मजमे में आइनूनी मुंहिंजी मदद कयो वर बिल वरअ वल इज्तिहाद पंहिंजी परहेज़गारी सां पंहिंजी दीनदारी सां पंहिंजी सच्चाई सां पंहिंजे ईमान सां पंहिंजे इस्तकामत सां पंहिंजे हौसले सां पंहिंजी ज़बान सां तवजो चाहियां थो आऊं कुल ईमान आहियां मोमिन थी वञ आऊं इमामुल मुत्तक़ीन आहियां मुत्तक़ी थी वञ अली जा मददगार थियूं मौला फरमाता हल मिन नासिरियन सुरना मुंहिंजी मदद अच्छा शब आशूर चराग विछाए करे जिखे वञणो आहे हलियो वञे जुमिले खे सम्झजो चराग विछाई चई हलिया वञूं वरी चराग ॿारिया विया चई छो नथा वञूं अच्छा अगरि नथा वञो न हाणे अगरि शर्म विचां नथा वञूं हुसैन खे कीअं छॾे वञूं हाणे हिकिड़ो कमु कयो ॿ रवायतूं आहिनि हिकु रवायत हिते पढ़ां थो चई ईअं कयो बनी हाशिम जो कोई ॿार तव्हांखे गॾाए थो ॾियां मदीने में वञी चइजो पंजनि शहरनि में चइजो हुसैन असांखे इजाज़त ॾिनी आहे अच्छा तॾहिं न विया चई जन्नत जो बि ज़ामिन आहियां जान बि बची वेंदी जन्नत जो बि ज़ामिन आहियां हाणे त वञो चई मौला न वेंदासीं चई जन्नत बि ॾियां थो शफ़ाअत बि कंदुसि ऐं शर्मसारी सां बि बची वेंदो केतिरो अज़ीम हुसैन आहे जेको छॾे वञे उनखे बि शर्मिंदगी खां बचाए थो हाणे जेको गॾु हूंदो चाहे तो जेको छॾे वञे उहो बि शर्मसार न रहे अच्छा हलियो वञे हाणे राति जो ईअं चई सुबुह जो चवे थो हल मिन नासिरियन सुरना मौला जेकॾहिं तव्हांखे मदद जी ज़रूरत हुई त राति जो इजाज़त छो पिया ॾियो अज़ादारनि जी तवजो चाहियां थो हिन मजलिस जो माहसल जुमिलो आहे मौला राति जो फरमायो पिया हलिया वञो हींअर चओ थो मदद कयो मौला छो चए हुसैन जो कलाम आहे चवणु चाहियां थो जेको रुके पंहिंजी मर्ज़ी सां रुके ऐं उन खां पोइ हले त मुंहिंजी मर्ज़ी सां हले अल्लाह अकबर हल मिन नासिरियन सुरना केरु आहे जेको मुंहिंजो मददगार थिए
सदा ॾिनई 17 किरदार आहिनि हुसैन जे हिन हल मिन नासिर खां पोइ वापसि आया हेॾा लानतुल्लाह खां अलैहि सलाम थिया। हुसैन चयो अञा बि अचो, हुसैन जी करीमी अञा साम्हूं आहे। अच्छा जेॾी महिल ख़ुतबो आख़िरी ॾेई करे ॾिसजो करीमी हुसैन जी, ऐं हुसैन खे मदद हुसैन खे ज़रूरत न हुई, उम्मत खे ज़रूरत हुई। अकेलो बीठो आहे, ॾाची ते चढ़ियल, ख़ुतबो था ॾियनि, चवनि था मौत खां ॾिजो, केतिरो ज़िंदा रहंदव, आऊं केरु आहियां, पंहिंजी तारीफ़ कराइनि था, तव्हां केरु आहियो, अचो मूंसां गॾु। अगरि हिते न मौत त अॻिते मरी वेंदव, अबदी ज़िंदगी चाहियो था, न ख़तम थियण वारी ज़िंदगी चाहियो था, हुसैन आहियां। इब्न कतीबा चवे थो हुसैन जी ही जेका सदा ख़तम थिए, ख़ुतबो ख़तम थिए, वार करे ॿिनि हिसनि में तक़सीम करे छॾींदुसि। हुसैन ॿुधो, करीमी ॾिसजो, हुसैन ॿुधो ऐं ख़ुतबो जी ख़तम थियो, वार कयईं, मौला वार रोकियो, मौला वार कयो ऐं हिन जी टंग कटिजी वई, ही किरी पियो। मौला ॾाची तार लही करे तलवार खणी करे साम्हूं आया, चवनि था अल अमान अबा अब्दुल्लाह हुसैन, हुसैन मूंखे अमान खपे। अल्लाह अकबर, मूंखे अमान खपे। हुसैन ये कोन चयो तूं मुंहिंजो दुश्मन आहीं, चई अमान, चई अमान ॾिनमि। मौला सजाद खां सवाल कयो इब्न कतीबा ते, जना मौला हावी थी विया छॾियूं छो? मौला मदीने में चवनि था सजियतुल करम आदतुन अहसान, चई असांजी घुटी में करम आहे, असांजी आदत अहसान आहे, मज़लूम हुयो मजबूर न हुयो। चई मौला मूंखे छॾियो अथव न, हाणे मुंहिंजे कबीले वारनि खे चओ मूंखे खणी वञे। ॿुधाए हिनखे मदद जी ज़रूरत हुई। जिब्रील आयो, चई मौला हुकुम कयो हिनखे ख़तम करे छॾियां। चई इंसान जी जंग आहे, अल्लाह जो इम्तिहान आहे, मूंखे तुंहिंजी मदद जी ज़रूरत न आहे। अना नासिरो रब्बी, ऐं पंहिंजे परवरदिगार जो मददगार आहियां, पंहिंजे परवरदिगार जे दीन जो मददगार आहियां। मदद इन लाइ घुरी त तूं हुर थी पओ, मदद घुरी तूं ज़ुहैर बिन कैन थी पियो, मदद घुरी तूं सुधरी वञ, तूं जहन्नम में न वञ। अच्छा हाणे हुसैन जी मदद करणु चाहियूं था, कीअं कयूं मदद? जी करबला वारनि खे मदद जो हिकु तरीक़ो आहे जान जी मदद, पंहिंजी जान ॾेई करे। अच्छा उहो करबला ते न, हिते बि जान जी ज़रूरत आहे। असां जेको जान ऐं वजूद सां अहिड़ी गर्मी में हिते वेठा आहियूं आशूर जी मजलिस ॿुधण जे लाइ, असां चऊं था मौला असां एतिरे क़ाबिल न आहियूं जो असांजो रत तो ते वहे, मगर जिस्म हाज़िर करे चऊं था त कल्ह हुजूं हा तव्हां सां गॾु हुजूं। हिकु मजलिस में अचणु, पंहिंजा कमकार छॾे करे सभ खां पहिरीं पहुचणु, इहो जेतिरा सजदा कयो एतिरा घटि आहिनि। जॾहिं मजलिस जो ऐलान ॿुधी करे पंहिंजे पाण खे हाज़िर था कयो, अक़ीदो आहे न हुसैन जी माउ ईंदी आहे, पहिरीं अची करे चऊं था हुसैन जी माउ खे असां इंतज़ारु न कराईंदासीं। हुसैन जी मदद, जानी मदद इंशाअल्लाह अशरे में कॾहिं उनवान रखियो वेंदो त करबला में जवाननि की मदद कई, करबला में ज़ईफ़नि की मदद कई, करबला में ॿारनि की मदद कई। अमर बिन जुनादा आहे, जुनादा ख़ुदि शहीद करबला आहे। अमर 11 सालनि जो ऐं 13 सालनि ताईं जमार लिखनि था, जानी मदद की थो करे। ताज़ो ताज़ो पीउ जी शहादत ॾिठी अथसि, हाणे अचे थो तयारु थी करे अचे थो, तलवार खणी चए थो मौला मूंखे इजाज़त ॾियो, तूं मज़लूम आहीं, तुंहिंजी मदद कयां। मौला फरमायो तुंहिंजी माउ ताज़ी बेवा थी आहे, हींअर तुंहिंजे पीउ जो अञा ग़म न विसारियो अथसि, तूं मां वापसि हलियो वञ। चई अम्मा इजाज़त ॾिनी आहे। चई अमर बिन जुनादा तोखे ख़बर आहे होॾां वेंदे मरी वेंदे। नंढड़ो ॿार थी करे चए थो हा मौला मूंखे ख़बर आहे अगरि होॾां वेंदुसि मरी वेंदुसि, मारिजी वेंदुसि, यकीन आहे होॾां हज़ारे आहिनि, हेॾां अकेलो आहियां, ॿार आहियां, होॾां जवान आहिनि, मारिजी वेंदुसि, पर मौला होॾां लश्कर में वेंदुसि, मां मारिजी वेंदुसि, वापसि वेंदुसि, मरी वेंदुसि। मौला फरमायो वञ वञ, 11 सालनि जो आहे, उते ऐलान थो करे अमीरी हुसैन नअमल अमीर सुरूर फ़ादिल बशीर नज़ीर। चई आऊं केॾो बहितरीनु जुमिलो चयो अथसि, मुंहिंजो अमीर हुसैन आहे, न जुमिलो चवां। हज़रत अब्बास विया, चई आऊं अब्बास बिन अली आहियां। हज़रत अली अकबर विया,
चे अली बिन हुसैन आहियां। हज़रत कासिम विया पंहिंजो नालो वरितऊं, हिन पंहिंजो नालो न वरितो, चई हुसैन जी ज़ात में पंहिंजे पाण खे फना करे छॾियो अथमि, हुसैन जे साम्हूं कंहिंजो नालो हले ई कोन थो। हुसैन मुंहिंजो अमीर आहे, हुसैन जहिड़ो कोई बि अमीर कोन्हे। केरा जेको बशीर नज़ीर मुस्तफ़ा जी दिलि जी ठार आहे। अच्छा हीउ त ॿार हुयो न, 95 साल जो आहे। अनस बिन हारिस काहेली असदी, जॾहिं हुसैन मौला नंढड़ा हुया, रसूल ख़ुदा फरमायो ओ मदीने वारो, ही मुंहिंजो हुसैन हिकु ज़मीन ते क़त्ल थींदो जंहिंजो नालो आहे करबला। जेको बि उन दौर में हुजे हुसैन जी मदद ज़रूर करे। जी ॿुधई त हुसैन मदीनो छॾियो आहे, हिन मदीनो छॾियो। मौला मके में अची करे 1 साल रहनि था, ही करबला में आहे। रावी चयो गुज़रियसि, चवां मूं चयो अनस बिन हारिस तूं आहीं? चई हा। चई हिते छो वेठो आहीं? चई ज़हरा जे लाल वतन छॾे ॾिनो आहे। चई पोइ छा थियो? थियो कुझु न आहे, मगर रसूल ख़ुदा जी हदीस फरमाई जेको उन वक़्तु हुजे हुसैन जी मदद करे। हुसैन जो मददगार आया, मौला हुसैन आया, सरहद करबला ते इस्तक़बाल कई। चई अनस तूं हिते? चई तुंहिंजे नाना जी हदीस मूंखे हिते विहारियो आहे, साल इंतज़ार कयो अथमि त तव्हां अचो। साल इमाम जो इंतज़ार कई, इमाम जे लश्कर में ज़ाहिर थी वियो। हिन अनस असांखे हिकिड़ो पैगाम ॾिनो आहे, इमाम जो इंतज़ार कंदा रहो ऐं इमाम एतिरो करीम आहे तव्हांखे पंहिंजे लश्कर में शामिल करे छॾींदो। हुसैन एतिरो ग़रीब थी वियो जो हल मिन नासिर यंसुरना चई, मस्तूरात मदद लाइ अची वियो, ॿार मदद लाइ अची विया, न आया त मुसलमान न आया। अरिड़हं विदाऊं आहिनि मुंहिंजे मौला जूं, मगर आउं कुझु बयानु कंदुसि हिते। एतिरो ग़रीब आहे हुसैन। मौला खां पुछा कयो वियो, मौला रज़ा अलैहिस्सलाम फरमायो हुसैन एतिरो ग़रीब आहे जो रोई रोई असां जूं अखियूं ज़ख़्मी थी पियूं आहिनि। हुसैन सभु करबला जा आशिक़ वेठा आहियो, आशूर कीअं ॿुधबो आहे? ज़हन खे करबला में खणी वञो न, ख़बर पइजी वेंदी त हुसैन जी ग़रीबी छा हुई, अमीर केतिरो हुयो त ग़रीब केतिरो थियो आहे। विदायूं घणियूं कयूं, 3 विदायूं जल्दी में बयानु कयां। हिकु बीमार पुट सां विदा कई, चई बाबा ज़ख़्मनि में चूर आहीं, मुंहिंजो चाचो अब्बास किथे आहे? सवाल कंदे कंदे चई मुंहिंजो भाउ अकबर किथे आहे? हुसैन जे लाइ वॾो इम्तिहान हुयो, की भाउ खे ॿुधायां तुंहिंजो भाउ मारिजी वियो आहे। हिकु जुमिलो चई मर्दनि में या आऊं रोयो आहियां या तूं रोयो आहीं? समझी वियो, चई पुफी अम्मा मूंखे असांजो सहारो ॾे, उथी करे हुसैन जी मदद कयां। चई न पुटु तूं मूंखां पोइ तोखे इमाम थियणो आहे ऐं इमाम जो ॿार खणणो आहे। विदा करे आयो, भेण सां विदा करण आयो, ॿुधंदा रहंदा आहियो। जी अंदरि आयो, ज़ख़्मी भाउ खे भेण ॾिठो, चादर लाहे करे ज़मीन ते विछाई, ए मुंहिंजा ज़ख़्मी भाउ, ओ मुंहिंजा ॾुखनि जा सतायल प्यासा भाउ, हिकु मर्तबा वे मूंखे मामा जी अमानत ॾियणी ॾे। मौला हुसैन वेठा, चई भाउ गर्दन झुका। जी गर्दन झुकाई, गर्दन जो बोसो ॾेई करे चई थी अम्मा जो बोसो आहे। चई तोखे वसियत यादि आहे? मूंखे बाबा जी वसियत यादि आहे। हे भेण क़रीब थी तुंहिंजो सिर चुमा, ओ मूंखे पंहिंजा बाज़ू ॾेखार, तुंहिंजा बाज़ू चुमा। अब बाबा चवंदो हुसैन तोखां पोइ ही सर ज़ख़्मी थी वेंदो, ओ तोखां पोइ ही हिननि हथनि में रसियूं अची वेंदियूं। विदा करे आयो, बीठो आहे, चवे थो केरा मूंखे सवार कराए। अॼु हुसैन ग़रीब थी वियो आहे, बुलंद आवाज़ सां हाय कयो, ज़हरा ख़ुशि थींदी। हा दादारो केॾी महिल सॼे ॾिसे थो, चए थो ओ मुंहिंजा शाह सवारो, ओ मुंहिंजा जवानो, ओ मुंहिंजा अब्बास, ओ मुंहिंजा अकबर। हिकु मर्तबा सॾु कंदो त सभु हलिया ईंदा आहियो। अॼु मुंहिंजी गुरबत आहे, मूंखे सवार कराइण वारो केरु न आहे। हिसे जी भेण ॿाहिरि आई, चई भाउ ग़रीब न सॾा, अॼु ज़ैनब हाज़िर आहे। हा दादारो जनाबे ज़ैनब सवार कयो, ॿी भेण गॾिजी करे सवार कयो। अञा घोड़ो चंद क़दम अॻिते हलियो हुयो, औलाद वारा वेठा हुयो।
चंद कदम हलियो, एक मरतबा घोड़ो रुकजी वियो। मौला फरमाता बा वफ़ा घोड़ा मूंखे सभु छॾे विया आहिनि। एक मरतबा घोड़ो ॻाल्हायो न, घोड़ो एक मरतबा ज़मीन जी तरफ़ रुख करे चवे तो मौला ज़मीन जी तरफ़ निहार त सही, छा ॾिठई जेका सीने ते सुम्हंदी हुई उहा करबला जी ज़मीन ते सुती पई हुई। चवे पई बा वफ़ा घोड़ा बाबा खे न वठी वञजांइ, ओ जेको वियो आहे वापसि न आयो। बस हिते रवायत खे मुख़्तसर कयां, अलविदा करे मुंहिंजा मौला विया। अज़ीम मौला जंग कई आहे, रवायतूं तवील आहिनि मगर मुख़्तसर कयां। ज़वार मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि, साईं वेठा आहिनि, गवाही ॾींदा मक़ाम इमाम हुसैन 2 किलोमीटर परे आहे। तव्हां खां पुछां थो जी ज़ीन छॾी आयो की कॾहिं सोचो त आयो की? 3 रवायतूं आहिनि, 2 रवायतुनि जा इशारा ॿुधो, मूंखे माफ़ कजो, मुंहिंजी तरफ़ ॾिसजो। कपिड़ो न हुयो ज़ालिम वटि, ताज़ियानो हुयो, ताज़ियानो कीअं पकड़े आए बाब कजो। ॿी रवायत पढ़ा ॾिसजो मुंहिंजी तरफ़। ॿी रवायत आहे ज़ालिम दरो मक़तल में आयो, हथ ज़ख़्मी हुया, सर ज़ख़्मी हुयो, वजूद ज़ख़्मनि में भरियल हुयो, आयो मक़तल में ईअं करे वेही रहियो। अल्लाह अकबर। तव्हां ॾिठो मगर ज़हन खे उते वठी वञो। हाणे हिकु 4 साल जी नींगर आहे, चवे थी फुफीअ मां मुंहिंजो बाबो नज़र नथो अचे, मूंखे इजाज़त ॾे बाबा सां मिली अचां। बीबी आलिया रोई करे चवे थी घोड़े सां गॾु घोड़ो आहे, सकीना कीअं वेंदे? चवे थी फुफीअ मां 9 रमज़ान हुई, मारण वारो हिकु हुयो, ॿुध हुई तुंहिंजे पीउ खे ज़रब लॻी आहे, दरवाज़े ते अची हुई, मुंहिंजे पीउ खे मारण वारा हज़ारों आहिनि। ख़ुदा जो कसम बीबी ज़ैनब न हा चयो न चयो। आई जेॾीमहिल न ख़ैमे खे छॾे करे आवाज़ ॾींदी रही बाबा बाबा। हिकु ज़ालिम खे ॾिठई, चई या शेख हल रहे त अबी, मुंहिंजे बाबे खे ॾिठो अथई? तव्हां खां पुछां थो ज़ालिम ॿुधायो। चई कंहिंजी धीउ आई? चई हुसैन जी धीउ आहियां। छा ॿुधाई? ख़ुदा जो कसम हाणे ज़हन में रखिजो, 4 साल जी सकीना पुछे हुन खां थी जेको फ़ौजी आहे ज़ालिम आहे, हथनि जो केॾो वॾो हूंदो, निवड़ी करे ज़ोर सां चमा ॾेई सकीना खे लॻी, रोई करे चवे थी हाणे मारियो अथई, ॿुधा मुंहिंजो बाबो किथे आहे? हाणे आवाज़नि खे बुलंद कजो। अज़ादारो हिन ज़ालिम ॿुधायो न, तीर जोड़े करे मज़लूम खे तीर हणी करे चयो सकीना तुंहिंजो बाबा। हा अज़ादारो धी आई हुते जिते पीउ वेठल हुयो, ॿुधो अथव न, तीरनि में हुसैन, को बि हुसैन जो वजूद ख़ाली न हुयो। जंहिंमहिल क़रीब आई न, हुसैन ॻाल्हि करे रहियो ख़ुदा सां, हम कलाम हुयो। चई बाबा बाबा। चई केरु बाबा? चई तुंहिंजी सकीना न सुञातई जो हुन सां हिकु आशिक़ पंहिंजे माशूक सां ॻाल्हाए रहियो हुयो। अलाह जो आवाज़ हुयो, हुसैन सकीना खे जवाबु ॾिनो त मुंहिंजो अर्श किरी पवंदो। झोली में वेही करे खून साफ़ करे थी, केॾीमहिल चहिरे जो, केॾीमहिल पेशानी जो, चवे थी मासूमियत जे लहजे में चवे थी बाबा मुसलमाननि तोखे पाणी पीआरियो आहे? अञा ॻाल्हाए रही हुई, हिकु मरतबा ज़ालिम खंजर खे फेराईंदे आयो। चई सकीना ए हुसैन सकीना खे वापसि मोकल, थकिजी पिया आयो। आवाज़नि खे बुलंद कयो। चई ए हुसैन वापसि मोकल, धी खे न ॾिसी सघंदी। चई सकीना ही वॾो ज़ालिम आहे, हलियो वञ। 2 रवायतूं ॾाढियूं सख़्तियूं अचनि, तव्हां ज़वार वेठा आहियो। आवाज़नि खे बुलंद कजो, हुसैन पढ़णु ॾाढो ॾुखियो आहे। ओ जेके नूहे ख़ान वेठा आहियो, जेके ज़वार वेठा, मूंखे माफ़ कजो। अञा चंद क़दम जे फ़ासिले सकीना अञा बर्दाश्त न कयो हुयो, हुसैन जी पेशानी पथर ते अची लॻी। हुसैन इहे तीरनि ते ईअं अची वियो। हाणे भेण ॾिसी रही हुई न, भेण उते पहुती, कीअं हटाई न ॿुधी सघंदो, बसि हटाई न पढ़ंदुसि। आयतुल्ला मोमिनी चवे थो हुसैन जो लाशो ईअं तीरनि ते हुयो न, चवे थो रफ़सल शिमरो अला सदरिही। छा ॿुधंदा आहियो? सीने ते वेठो न, रफ़स जी माना आहे साईं रकल।
रकल जी माना कंदुस रवायत के पाण समझजो हुसैन जे सीने ते रफ़सल शिमर